हजार ख़यालन जो घर बणायो आहे। हज़ारे ख़याल पैदा थियनि था, जंहिंमें चङा ख़याल आहिनि, केॾी महिल बुरा ख़याल पैदा थियनि था। उन बुरनि ख़यालनि खां दिलि खे बचाइण ऐं दिलि जी हिफ़ाज़त करणु ऐं उन में ख़यालात दुनिया खे हटाए सिर्फ़ु अल्लाह जो ख़्यालु पैदा करणु, दिल में अल्लाह जी ज़िक्र जो तसव्वुर पैदा करणु, अल्लाह जी रज़ा जी तलबी पैदा करणु, अल्लाह ताला जी हुज़ूरी जो तसव्वुर पैदा करण खे मुराक़बो सॾिबो आहे। जेको माण्हू दिल में ॿिया ख़याल कढी ऐं इहो ख़्यालु रखे त दिलि अंदरि अल्लाह 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 जो ज़िक्र करे थी, अल्लाह जो तसव्वुर पैदा करे, अल्लाह ताला जे इनामात, अल्लाह ताला जी इकरामात जो तसव्वुर पैदा करे, दिल में इहो ख़्यालु रखे त मूं ते अल्लाह कहिड़ा इनाम कया आहिनि, पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करे ऐं अल्लाह ताला जी इनायतुनि जो ऐं अल्लाह जी यादि जो तसव्वुर पैदा करे, इनखे मुराक़बो सॾिबो आहे। हर इंसान ते कुझु देरि जे लाइ मुराक़बो करणु ज़रूरी हूंदो आहे। मुराक़बो इंसान खे गुनाहनि खां परे कंदो ऐं दिलि में अल्लाह ताला जी मुहबत पैदा कंदो आहे। जेतिरो घणो अल्लाह जी मुहबत जो तसव्वुर माण्हू पचाईंदो ओतिरो उनखे वधीक नफ़ो पहुचंदो। जॾहिं दिलि गुनाहनि में मुब्तला थींदी आहे, जॾहिं इंसान ज़ाहिरी तौर ते ख़ताउनि कंदो आहे त उनजो असरु सिधो सो इंसान जे दिलि ते पवंदो आहे, उनजे क़ल्ब ते पवंदो आहे। ऐं अल्लाह जो क़ुरान में फरमाए जीअं लोह खे ज़ंग लॻी वेंदो आहे, ईअं दिलियुनि खे बि ज़ंग लॻी वेंदा आहिनि। उन्हनि ज़ंगनि खे लाहिण जो वाहिद रस्तो अल्लाह ताला जे मुहबत जे लाइ इंसान खे तसव्वुर ऐं ख़्याल में जो ज़िक्र पैदा करणु आहे। ऐं अल्लाह ताला उहा ज़ात आहे मअकुम ऐनमा कुंतुम, क़ुरान में फरमाए अवां किथे बि हुजो अल्लाह तव्हां सां गॾु आहे। इहो तसव्वुर पैदा करणु मअकुम ऐनमा कुंतुम, अल्लाह ताला जी मईयत जो तसव्वुर पैदा कयो। तव्हां जिथे बि हुजो अल्लाह तव्हां सां गॾु आहे। तव्हां कहिड़े बि हाल में हुजो, कहिड़े बि हंधि हुजो, कहिड़ी बि जाइ ते हुजो, पंजनि में आहियो, बराबरि में आहियो, माण्हुनि में आहियो, तन्हाई में आहियो, अकेलाई में आहियो, हेठि आहियो या मथे आहियो, किथे बि आहियो अल्लाह तव्हां सां गॾु आहे। जंहिंखे मुराक़बे जी कैफ़ियत नसीब थी वई, हिन मुराक़बे जी लज़त हासिल थी वई, उनजे लाइ वॾे में वॾो फ़ाइदो इहो थींदो जो उनजे लाइ अल्लाह पंहिंजी दोस्ती ऐं विलायत जो दरवाज़ो खोलींदो। ऐं मुराक़बो रूहानियत ऐं विलायत जो बुनियाद आहे। ॾिसो न, इहा इमारत आहे, हिकिड़े बुनियाद ते बीठी आहे। बुनियाद हूंदो त मथे इमारत ठहंदी। हेॾो वॾो कुबो आहे, हेॾो वॾो मीनार आहे, हेठि मतिलबु आहे हुनजो बुनियाद वॾो मज़बूत आहे। इब्तिदा बुनियाद विलायत जो इहो मुराक़बो आहे। सम्झो था? अल्लाह जो क़ुरान में फरमाए इन्नल्लाह ला यख़्फ़ा अलैहि शैउन फिल अर्दि वला फिस समा, बेशक अल्लाह ते का बि शइ ॻुझी न आहे। जेका कुझु ज़मीन में आहे, जेका कुझु आसमान में आहे, हर शइ जी अल्लाह खे ख़बर आहे। तव्हांखे बि अल्लाह ताला जे उन मुहबत वारो तसव्वुर पैदा करणो आहे। तव्हां ईअं न भायो तव्हां अकेला आहियो, तव्हांखे केरु चवण वारो न आहे, पुछण वारो न आहे। अल्लाह फरमाए यअलमु ख़ाइनतल अयुन वमा तुख़फ़ी सुदूर, अल्लाह तव्हांजी ख़यानत भरियल अखियुनि खे ॾिसे थो। जेके अल्लाह खे छॾे दुनिया ते वाजाइनि थियूं, गैरनि ते वाजाइनि थियूं, गैर मुहर्रमात ते वाजाइनि थियूं। अल्लाह जो क़ुरान में फरमाए ख़ाइनतल अयुन, तव्हांजी ख़ाइन अखियुनि खे अल्लाह ॼाणे थो। वमा तुख़फ़ी सुदूर, जेको सीननि में लिकायो था अल्लाह उन्हनि खां बाख़बर आहे। उन्हनि शयुनि जी बि अल्लाह खे ख़बर आहे। मदीने वाले साईं फरमायो इत्तक़िल्लाह हैसुमा कुंत व अत्बि सय्यतल हसनत तमहुहा व ख़ालिक़िन नास बिखुल्क़िन हसनिन। मदीने वाले साईं फरमायो जिते बि हुजी अल्लाह खां ॾिजंदो रहे, जिते बि हुजो अल्लाह खां ॾिजंदा रहो ऐं बुराई जे पुठियां नेकी कंदा रहो। इन सां बुराई खे अल्लाह ताला नेकी जे ज़रिए मेटे साफ़ करे छॾींदो ऐं माण्हुनि सां सुहिणे अख़लाक़ सां पेश अचो, अल्लाह ताला तव्हांखे भलो मुस्लमान बणाईंदो। अञा दोस्त इहो मदीने वारे साईं तसव्वुर सेखारियो आहे। जेॾी महिल गुनाह पैदा थिए न त जेको मुराक़बे करण वारो हूंदो, पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करण वारो हूंदो, उनखे फौरन ख़्यालु पैदा थींदो त मूं हे गुनाह जो कमु कयो आहे, अल्लाह जी बेफ़रमानी कई आहे, नाफ़रमानी कई आहे। मुराक़बो तव्हांजे
मामलात में मददगार थी तो तव्हांखे ताइब थियण में मदद अदा कराई। मदीने वाले साईं फरमायो हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको साईं करीम जो सौट आहे नंढड़ो हुयो सगीर हुयो। हज़रत सैयदना इब्न अब्बास फरमाए हिकिड़े ॾियारे मां साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु वञा सवारी ते वञूं पिया पुठियां मां ॿेड़ वेठल हुयुसि महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु वञा पियो। रस्ते में हबीबन करीम फरमायो या गुलाम ओ पुटड़ा इन्नी उअल्लिमुक कलिमातिन इहफिज़िल्लाह यहफज़क। ए पुटड़ा मां तोखे अहिड़ा कम सेखारियां थो जेकॾहिं तूं उन्हनि जी हिफ़ाज़त कंदे त अल्लाह वरी तुंहिंजी हिफ़ाज़त फरमाईंदो। अहिड़ी ॻाल्हि तोखे सेखारियां जेकॾहिं तूं उन्हनि ते हमेशह अमल कंदो रहीं सदाई अमल कंदो रहीं। इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾ। हे ज़ाहिरी अमल जी ॻाल्हि न आहे, हे बातिनी अमल जी ॻाल्हि थो सेखारे मदीने वारो साईं। मुराक़बे करण जो तरीक़ो अल्लाह जो नबी थो फरमाए अहिड़ा कलिमात तोखे सेखारियां थो जेकॾहिं तूं उन्हनि ते अमल करीं उन्हनि जी हिफ़ाज़त करी अल्लाह वरी तुंहिंजी हिफ़ाज़त फरमाईंदो। अॼु या रसूल ॿुधायो साईं फरमाए इहफिज़िल्लाह तजिदहु तुजाहक। ए पुटड़ा तूं अल्लाह ताला जे हक़नि जी हिफ़ाज़त कर जॾहिं तूं अल्लाह जे हक़नि जी हिफ़ाज़त कंदे जिते बि हूंदे तूं अल्लाह जे साम्हूं लहंदे। तवजो ॾियो तव्हां अल्लाह जे हक़नि जी हिफ़ाज़त कयो माना पंहिंजो मुहासिबो कयो बातिन में अल्लाह जो तसव्वुर पैदा कयो अल्लाह जी मोहब्बत जो ज़िक्र जो फ़िक्र जो ख़याल अल्लाह जो हुजे दिल में अंदर तसव्वुर अल्लाह जो हुजे अल्लाह जी मोहब्बत जो तसव्वुर हुजे अल्लाह जी इनायत जो तसव्वुर हुजे अल्लाह जी नेमतुनि जो तसव्वुर हुजे। अल्लाह मूंखे ज़िंदगी ॾिनी अखियूं ॾिनियूं औलाद ॾिनो सिहत ॾिनी जिस्म ॾिनो अल्लाह मूंखे हीअ नेमत कई वेही माण्हू सोचे। मदीने वारे साईं फरमायो जेकॾहिं तूं अल्लाह जे हक़नि जी हिफ़ाज़त कंदे त तूं तुंहिंजा हक़ हमेशह तूं पंहिंजे साम्हूं अल्लाह खे लहंदे हीअं अखि झुकाईंदे अल्लाह जो जमाल तुंहिंजे अखियुनि जे आॾो अची। ऐं ॿी ॻाल्हि वइज़ा सअल्त फस्अलिल्लाह जॾहिं बि सुवाल करीं त तूं अल्लाह खां ई सुवाल कंदो कर माण्हुनि खां सुवाल न कंदो कर। बुजुर्गी फ़कीरी जो उसूल आहे इज़ा सअल्त फस्अलिल्लाह जॾहिं सुवाल करी अल्लाह का सुवाल कर माण्हुनि का सुवाल न कर। वइज़स्तअनत फस्तइन बिल्लाह ऐं जॾहिं मदद तलब करी त माण्हुनि खां मदद न वठि हमेशह अल्लाह खां मदद तलब कंदो कर। माण्हुनि खां सुवाल न कर माण्हुनि खां मदद तलब न कर सुवाल करणो अल्लाह खां कर मदद तलब करणी आहे अल्लाह खां कर। छो मदीने वारे साईं फरमायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वालम अन्नल उम्मत लव इज्तमाअत अला अन यनफऊक बिशैइन लम यनफऊक इल्ला बिशैइन क़द कतबल्लाहु लक। मदीने वाले साईं फरमायो त सॼी उम्मत गॾिजी तोखे नफ़ो पहुचाइण चाहे फ़ाइदो पहुचाइण चाहे हर किस तोखे नफ़ो कोन पहुचाए सघंदी पर तोखे नफ़ो उहो पहुचंदो जेको अल्लाह तुंहिंजे लाइ लिखियो आहे। नफ़ो रुकी तोखे उहो मिलंदो जेको रब तोखे तुंहिंजे लाइ लिखियो आहे। सॼी दुनिया गॾिजी पवे सॼो जहान गॾिजी पवे काइनात गॾिजी पवे तोखे नफ़ो कोन पहुचाए सघे फ़ाइदो कोन पहुचाए सघंदी। ऐं मदीने वारे साईं फरमाए फ़ाइदो उहो पहुचंदई जेको अल्लाह तुंहिंजे लाइ लिखियो आहे। ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लव इज्तमाअू अला अन यदुरूक बिशैइन लम यदुरूक इल्ला बिशैइन क़द कतबहु अलैक। ऐं सॼी उम्मत गॾिजी तोखे नुक़सान पहुचाइण चाहे तुंहिंजो बुरो चाहे तोसां बुराई करणु चाहे तुंहिंजे वार खे विंगो न करे सघंदी तोखे बुराई ओतिरी पहुचंदी जेतिरी अल्लाह तुंहिंजे लाइ लिखी आहे। त तसव्वुर कयो मदीने वारे साईं फरमायो जॾहिं मामिलो इहो आहे त पोइ तव्हां दुनिया जे लाइ परेशान छाजे लाइ था थियो जहान जे लाइ परेशान छाजे लाइ था थियो। पंहिंजे दिलि खे साफ़ कयो मतिलबु इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजे नंढड़े सौट खे बचे खे सेखारणु पिया चाहिनि हे पुटड़ा पंहिंजे दिलि खे अल्लाह जे लाइ साफ़ कर। नफ़ो नुक़सान अल्लाह जे हथ में आहे फ़ाइदो अल्लाह जे हथ में आहे नुक़सान अल्लाह जे हथ में आहे मदद अल्लाह खां वठणी आहे सुवाल अल्लाह खां वठिणो आहे। तव्हांखे बसि इन ॻाल्हि जो तसव्वुर पैदा करिणो आहे त दिलि में अल्लाह जे हक़नि जो ख़्यालु हुजे रब जी मोहब्बत जो ख़्यालु हुजे अल्लाह जे इत्तिबा जो ख़्यालु हुजे मुस्तफ़ा करीम जी ताबेदारी जो ख़्यालु हुजे। इहा शइ मिली वञे मदीने वारे साईं फरमायो अल्लाह तव्हांजे लाइ विलायत जो दरवाज़ो खोले। छो त रुफ़ियतिल अक़लाम व जफ़्फ़तिस सुहफ़
मदीने वाले साईं फरमायो कलम खजी विया सहीफ़ा सुकी विया फैसला थी विया हाणे तव्हांखे रुॻी पंहिंजे रब खे राज़ी करिणो आहे तव्हांजो कमु हाणे अलाह जी रज़ा तलब करणु हाणे अलाह खे राज़ी करिणो आहे दर इहो बचियो आहे वाहिद हिकिड़ो ज़रियो आहे नबी साईं सॼी ज़िंदगी जो हिकिड़ो ॿिनि लफ़्ज़नि में उसूल सम्झाए छॾियो आहे हाणे माण्हुनि जे लाइ वाहिद ज़रियो रस्तो दर इहो आहे माण्हू पंहिंजे अलाह खे राज़ी तसव्वुर अलाह जो पैदा कयो जेकॾहिं मुंहिंजा दोस्तो केॾी महिल तन्हाई में वेही ज़रूरी न आहे त सॼो ॾींहुं वेठो हुजे माण्हू सॼो ॾींहुं प्रार्थना करे सॼो ॾींहुं ज़िक्र फ़िक्र में हुजे न थोरी घड़ी जेकॾहिं हिकिड़ी घड़ी बि यकसुई नसीब थी वञे हिकिड़ी घड़ी अल्लाह जी नेमतुनि ऐं अल्लाह जी मोहब्बत जे तसव्वुर जे लाइ घड़ी बि यकसुई मिली वञे ॾींहं में अल्लाह ताला तव्हांजे 24 कलाकनि जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ फरमाए तव्हांजे 24 कलाकनि जे लाइ इहा हिकिड़ी घड़ी जेका हिकिड़ो सेकेंड यकसुई वारो अल्लाह जी मोहब्बत जो पैदा थी पवे इहा वॾी नेमत आहे अचो मस्जिद में वेहो केॾी महिल टाइम मिले तन्हाई हुजे जेॾी महिल रश न हुजे राति जो टाइम आहे ॾींहं जो टाइम आहे या पंहिंजे घर में बच्चा ॿार सुम्ही रहनि राति जे वक़्त में भलो वक़्तु मुराक़बे जो राति जो आहे ओॾी महिल राति जे वक़्त में तव्हां मुसलो विछाए बरक़ात नफ़िल पढ़ी अल्लाह खे मदद तलब कयो मुंहिंजा मौला असांजी मदद कर मां तुंहिंजे मोहब्बत जे लाइ मुराक़बो कयां मुंहिंजी इमदाद फरमा पोइ तसव्वुर कयो थोरी देरि जे लाइ 10 मिंटनि जे लाइ 15 मिंटनि जे लाइ 5 मिंटनि जे लाइ पंहिंजे दिलि में ॿिया ख़्याल कढो दिलि में विसविसा ख़यालात जेके बि तसव्वुरात आहिनि सभिनी खे कढी ऐं दिलि में इहो ख़्यालु रखो त दिलि मुंहिंजी में अंदरि अल्लाह जो नूर दाख़िल पियो थिए हर शइ में अल्लाह जी मोहब्बत नाज़िल पई थिए रब जी मारिफत नाज़िल पई थिए जेका मुंहिंजे सीने ते पवे पई ऐं मोहब्बत में मुंहिंजी दिलि चवे थी अल्लाह 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 इंशाअल्लाह इहो ख़्यालु करण सां अल्लाह तव्हांजी ज़िंदगी तब्दील फरमाए छॾींदो तव्हां चंद ॾिहाड़ा रुॻी हे रमज़ान शरीफ़ जा चंद ॾिहाड़ा कोशिशि करे ॾिसो इंशाअल्लाह हिन फ़क़ीर खे तव्हां लख दुआऊं ॾींदव हिन जो केतिरो नफ़ो अल्लाह ताला शाह असांजे बातिन खे मुनव्वर फरमाए अल्लाह असां सभिनी खे पंहिंजी मोहब्बत ऐं मारिफत अता फरमाए।